जी बिल्कुल इन वक्त उन जाइ ते मौजूद आहियां जिथे गजरावा के घारो पियो आहे ऐं ही घारो जेको आपाशी जा माहिर आहिनि इंजीनियर आहिनि उन्हनि पारां इहो ॿुधायो थो वञे त ही 20 खां 30 फुट जे जेको विच में ही घारो पियो आहे ऐं फजर जे वक़्तु घारो पियो आहे ऐं हिन वक़्तु हिन घारे जे सबबु जेके आहिनि नवाबशाह जा ही जेके कैंची पुल वारो सॼो इलाइक़ो आहे चौधरी बरकत वारो ॻोठु आहे उन जे भरिसां ख़ासियुनि जा ॻोठ आहिनि ॿिनि बिरादरियुनि जा ॻोठ आहिनि या जेके कच्ची आबादी वारा जेके कॉलोनियूं कटियल आहिनि उहे इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं माण्हुनि जो करोड़े रुपयनि जूं जेके बिल्डिंगूं आहिनि उहे तबाह थी वियूं आहिनि ऐं आपाशी खाते जी लापरवाही सबबु ही घारो पियो आहे ऐं केतिरे कलाकनि ताईं ही घारो ईअं जेको आहे हिन मां पाणी वहंदो रहियो जंहिंजे करे हिन गजरावा खे बंदि न कयो वियो ऐं हिन वक़्तु न सिर्फ़ु जेके आहिनि आबादी वारा इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि पर ही फ़सुल जेके आहिनि सवे एकड़नि ते बीठल आहिनि कमद जो फ़सुलु आहे कणिक जो फ़सुलु आहे या ॿिया फ़सुल जेके आहिनि उहे जेके आहिनि मुतासिर थिया आहिनि ऐं जेके आम हिते शहरी रवासी आहिनि या जेके आबादगार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त आपाशी खाते जे ऑफिसरनि जी नाइली ऐं गफ़लत सबबु ही नुक़सानु थियो आहे ऐं केतिरनि ई कलाकनि ताईं ही जेको घारो आहे वहंदो रहियो हिन मां पाणी जेको आहे इख़राज थींदो रहियो जंहिंजे करे जेके आबादी आहे जेके घर आहिनि बंगला आहिनि माण्हुनि जा उहे नुक़सानु थियो आहे करोड़े रुपयनि जूं माण्हुनि जूं जेके जायूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुतो आहे साॻिए वक़्तु करोड़े रुपयनि जो बीठस फ़सुलु जेको आहे उहो तबाह थियो आहे हिन वक़्तु हिन आपाशी अमलो वॾी मशीनरी खणी जेको आहे हिन घारे खे बंदि करण में मसरूफ़ आहे ऐं ही तक़रीबन जेको घारो आहे उहो बंदि थी वियो आहे पर हिते जेके पीपल्स पार्टी जी मक़ामी क़यादत अचे पई इंतिज़ामिया अचे पई रेस्क्यू जा अमलदार अचनि पिया उहे हिते माण्हुनि खे रेस्क्यू कनि पिया ऐं जेके घरनि में फाथल माण्हुनि खे कढनि पिया जेके ॻोठनि में माण्हू फाथल उन्हनि खे कढनि पिया त हीउ सॼो इलाइक़ो हिन वक़्तु पाणी हेठि आहे ऐं वॾो जेको आहे माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं आपाशी खाते पारां जेको घारो आहे हींअर बंदि कयो आहे जी।